अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाब नगर, साईं मोहब्बत ऐं हयाती रमज़ूं। मुसनिफ़ महमूद मुगिल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध। छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। मोहब्बत जी हद साईं। अजीब रम्ज़ हुअनि, अखियुनि जी घूर सदाईं जियां कातिल हुअनि। संदन नेण कजरारा आहिनि, मथां वरी अजीब गाम भरियल हूंदो अथनि। मुंहिंजो कंधु झुकियल हो, झुकियल हुअण जे बावजूदि संदन नज़र जी नावक लॻंदी महसूस थी रही हुई। जिन खे ॾिसबो आहे या जन जो ॾिसणु महसूस थींदो आहे, उन्हनि लाइ कंधु खणण जी कहिड़ी ज़रूरत हूंदी आहे। बंदि अखियुनि ऐं मुड़ियल रुखनि में बि सभु कुझु साम्हूं हूंदो आहे। माठ मीठ में संदन झुंगार अजीब हुई। मेरी मुंदरी ते ना हो तेरा, मैं दुनिया को ॾिसंदी फिरां। अखियुनि में घणो कुझु खणी आयो हुउसि, पर अञा ताईं उहो इज़हार जी न सघियो हो। सीनो लबालब हो, पैमानो छुलकण ते हो, मोहबतुनि जे मामरनि मुंझाए छॾियो। हेॾी उमिरि थी आहे, सुट ई नथो सुलिझे। हुननि ज़मीन ते लीका कढणु शुरू कया। आङुरियुनि में मुंडुनि जो जड़ाव अजीब हो, ॼण कंहिं सांवरीअ कजल जी धार तेज़ करे छॾी हुई। लकीरूं कढंदे चयाऊं, पंहिंजी सीमा ॻोल्ही पियो छा? हद जी ख़बर नथी पवई छा? को जवाबु न हुउमि। हिन वारे सवाल ई सवाल खणी आयो हुउसि। मुंहिंजो कशकोल त सवालनि सां सथियल हो। तूं त हिकु महदूद माण्हू आहीं बाबा, सॼी उमिरि हदबंदियुनि में गुज़ारी अथई। हीउ सुठो आहे, हीउ ख़राब जे चकर में घुमंदो रहियो आहीं। तोखे हाणे छा सम्झ में आयो आहे जो तलब जो कासो भरिजी वियो अथई? कुझु ई त सम्झ में नथो अचे साईं। आवाज़ु घुटिजी रहियो हुउमि। मोहबतुनि जे हदुनि मुझाए छॾियो आहे। अलाए आहिनि बि अलाए न। मूंखां पंहिंजो पाण छॾाइजंदो थो वञे। तुंहिंजो पाण तुंहिंजे हथ में हुयो भूख? कॾहिं खां हुयो ऐं कॾहिं खां तूं उनखे ईअं निकिरंदो महसूसु पियो करीं? हुननि मुरकियो, घटि में घटि मुंहिंजे खयल कंध उहो ॾसियो हो। पाण जे पाण वटि हुजे त असीं कंहिं चकर में ई न पऊं लाडला। पोइ ईअं कंहिं नाले खे पाण सां ॻणण जो को सिरिश्तो ई न हुजे। पोइ उहा माई नूरी उगाईंदी न वते, चना तेरी चकोरी बण के मैं तेॾे पिछे नसदी फिरां। पाण त पाण वटि हूंदो ई न आहे बाबला। असीं त उहो ॿियनि वटि ॻोल्हींदा रहंदा आहियूं, कॾहिं कंहिं माहिरूअ में, कॾहिं कंहिं सीमतनि में। मोहबत छा आहे साईं? अखियूं छुलकी पियमि, कंधु हेठि थी वियो। मोहबत उहा शइ आहे जेका हूंदी न आहे ऐं हूंदी आहे, जीअं हवा हूंदी आहे ऐं न बि हूंदी आहे। मोहबत हवा हूंदी आहे साईं। मोहबत सुर हूंदी आहे, ज़ाइको हूंदी आहे, अणॾिठल छा हूंदी आहे बाबा। हिननि पाणीअ जो वटो पाण ॾांहुं सोरियो। महबूब अवां जे चपनि ते सुर आणींदो आहे। शयूं कसारियुनि मां मिठियूं थी पवंदियूं आहिनि। माण्हू भाकुरनि में भरिजी घुमंदो आहे। पाणीअ जा कुझु ढुक भरियाऊं ऐं ॻाल्हि जारी रखियाऊं। बांह ख़ुदि ब ख़ुदि लुड़णु लॻंदी आहे, जीअं माण्हू पराई कार में दरीअ मां ठूठ कढी वेंदो आहे। मोहबत धकु कढंदी आहे साईं? हू मुरकिया, अहिड़ो तहिड़ो। मोहबत धकु कढे त सिर खणंदी आहे। मोहबत जहिड़ो ख़तरनाक हथियार सॼी दुनिया में कोन अथई। हथियार जो धकियल बची वेंदुई, मोहबत जे धकियल जो त को इलाज ई कोन अथई। लफ़्ज़ शीहे जियां ओतिजी रहिया हुआ। को कालब जुड़ी रहियो हो। मोहबत खे सम्झण जी दावा अज़ल अबद खां हली पई। शहज़ादा, जन सम्झो से सम्झाए न सघिया ऐं जन न सम्झो से मोहबत करे विया। पुराणे शराब जियां पुराणो मौज़ू नशा वधाए छॾींदो आहे। हर को ॻाल्हाईंदो आहे, हर कंहिंखे हर का मोहबत सम्झ में ईंदी आहे। बसि रुगो पंहिंजी मोहबत सम्झी नाहे सघंदो, पंहिंजी हद जो तयन नाहे करे सघंदो। का सीमा ई हथ न ईंदी अथसि। ऐं जे हथ अची वञेसि साईं, पंहिंजी हद जो तयन करे सघे पोइ। हिननि हिकु गीत में बचियल पाणी पीतो, वटो रखी चिताए निहारण लॻा। हथु अॻिते करे मुंहिंजो हथु झलियाऊं ऐं चवण लॻा, हथ में हथु ईंदो आहे महबूब साईं, ऐं हथनि मां ई हथु छॾाइजंदो आहे। माण्हू मुंहिंजी जुदाई सहसाए वेंदो आहे बाबा, जीअरे न सहसाए सघंदो आहे।
उहा ई रम्ज़ मुहबत अथई। जॾहिं जीअरे ई जुदाई न सहसाइजे, जॾहिं हाज़िर ग़ाइब में फ़र्क़ु ख़तमु थी वञे ऐं जॾहिं को पराहूं ओर ते लॻई त उहा मुहबत अथई। उहा ई हद अथई सम्झ जी। ऐं यादि रखजांइ, मुहबत जे हिकु भेरो सम्झ में न आयई न त कॾहिं बि सम्झ में न ईंदई। बिल्कुलु ईअं जीअं तारूं हिकु लहज़े में सिखंदो या त पियो गोता खाईंदो। आम पाणी ऐं मुहबत जे पाणीअ में हिकु ख़ासि फ़र्क़ु अथई। आम पाणीअ में गोतो नक ताईं वेंदो, घणो बि थी सघे थो, घणा बि थी सघनि था, पर बचण जी मोहलत मिली सघे थी। मुहबत में हिकु गोतो बि आयुसि न त सम्झ मोहलत ख़तमु। हिकु भेरो रुॻो अकुल जी सतह ताईं हेठि वञ, पोइ का मोट कान्हे। बसि सम्झी त उहा ई मुहबत जी सीमा अथई। ऐं हा, दुनिया जूं ॿियूं सभु हदूं लताड़बियूं आहिनि त मामिलो सम्झ में ईंदो आहे, पर उहा हद टपण महिल सम्झ में न ईंदी आहे। छपियल आचर 20 नवंबर 2016 ईस्वी।